मुंदावणी महला पंजवा। हे बाणी गुरु अर्जन देव महाराज जी है, जैमें साहिब फरमाइनि त चवंदा जॾहिं नाम रूपी भोजन तुझे हृदय में अची वसिजी पए तो सिर्फ़ वो भोजन तुझे हृदय रूपी थाल में रखणो ना आहे। चवंदा थाल विच 3 वस्तु पई हो, सत संतोख वीचारो, 3 वस्तु परमात्मा जी गुरु जी बरकत सां परमात्मा जी कृपा सां तुझे हृदय में अची नाम जे रूप में अची वसिजी पइनि। उहे कहिड़ियूं? हिकु सत सच, ॿियो संतोख संतुष्टा, वीचारो परमात्मा जी गुणनि जी वीचार, ज़िंदगी जा ॻुझा रम्ज़ ॻुझा रास वो कॾहिं सम्झ में अचनि था जॾहिं परमात्मा जो नाम तुंहिंजे हृदय में अची वसे थो। चवंदा जॾहिं उहो हृदय रूपी थाल में अची वसिजी पए थो न, पर उनजी वरतू बि तूं कर, ईअं न त सिर्फ़ु थाल में रखे छॾिणा आहिनि। भाव नाम खे लिकाइणो न आहे, नाम खे पंहिंजे कमनि में तोखे आणणो आहे। तुंहिंजे हथनि मां जॾहिं कमु करे तुंहिंजे हथनि मां नाम जी बरकत ज़ाहिर थिए। तूं जॾहिं अखियुनि मां तके तुंहिंजी अखियुनि मां नाम जी बरकत ज़ाहिर थिए। तूं जॾहिं ज़बान सां ॻाल्हाए त उन ज़बान मां नाम जी बरकत ज़ाहिर थिए। जॾहिं तूं कननि सां ॿुधे त उन कननि मां नाम जी बरकत ज़ाहिर थिए। इनखे साहिबु चवंदा जेको खावे जेको पुंचे तिसका हुयो उधारो। चवंदा थाल विच 3 वस्तु पई हो, सत संतोख वीचारो, अमृत नाम ठाकुर का पयो, जिसका सब सदारो। चवंदा अमृत रूपी नाम परमात्मा जो ठाकुर जो, अमृत नाम ठाकुर का पयो जिसका सब सदारो, जेको खावे। चवंदा अमृत रूपी नाम उहो सभिनि जो आधार आहे। भाव हिन दुनिया में जेके बि शयूं तूं कठियूं करे थो न, बग़ैर नाम जे कंहिं बि कम जो न आहिनि। जे अगरि सभिनि जो आसरो आहे न, उहो आसरो आहे सबस, माना सभिनि जो आसरो छा आहे? परमात्मा जो नाम, अमृत रूपी नाम। चवंदा जेको खावे जेको पुंचे, जेको उनखे खाए थो उनखे वरतू में आने थो, इस्तेमाल में आने थो, तिसका होयो उधारो, उनजो इन संसार सां अगरि में उधार थो थी वञे, बंदि खलासी थी वञे, 5 विकारनि को छुटकारो थी वञे, उहो इज़त वारी ज़िंदगी पाए थो। ए वस्तजी न जाई नित नित रखोड़ धारो, और चइबो आहे हृदय खे। चवंदा परमात्मा जो जेको नाम रूपी भोजन आहे, अमृत रूपी भोजन आहे, नाम रूपी भोजन, उहो पंहिंजे हृदय में जॾहिं वसिजे थो न, उनको बग़ैर इंसान हली नथो सघे ऐं उहो छॾिजी नथो सघिजे। ए वस तजी, तजी चइबो आहे छॾण खे। तजी न जाई, इनखे दरगुज़र नथो करे सघिजे। ए वस तजी न जाई नित नित रखोड़ धारो, और चइबो आहे हृदय खे। नित नित डेली डेली रोज़ परमात्मा जी सिफ़त साला तूं पंहिंजे हृदय में टिकाए करे रख बंदा। न त दुनिया अहिड़ी आहे, रोज़ जॾहिं बंदो कमकार कंदो आहे न, त रोज़ गुरबाणी हिकु पासे इहो बि फरमाए थी त इस देही अंदरि 5 चोर वसे, काम क्रोध लोभ मोह अहंकारा। हिन देही जे अंदरि 5 चोर वसनि था, जेके हमेशह चोरी जे आसरे में रहंदा आहिनि। जॾहिं बंदो नाम कठो कंदो रहंदो आहे न, त उहो चोर जात लॻाए करे, हिकिड़ो जाती पाए करे वेठा हूंदा आहिनि। त केॾी महिल बंदो पंहिंजी आत्मिक निंड करे थो, विकारनि वारी निंड करे थो, त उहे 5 चोर नाम रूपी उहो भोजन खणी करे भॼी वेंदा। चवंदा इस देही अंदरि 5 चोर वसे, काम क्रोध लोभ मोह अहंकारा, अमृत लूटे, उहो अमृत लुटंदा आहिनि। आम चोर पैसो लुटंदो आहे, सोनो चांदी लुटंदो आहे, घर जो साज़ो सामान लुटे सघे थो, पर विकार रूपी जेके 5 चोर देही जे अंदरि वेठा आहिनि, उहे हमेशह इहे जात 24 घंटा 8 पैर जात लॻाईंदा वेठा हूंदा आहिनि। त केॾी महिल इहे सिफ़त साला खां परे थिए थो त इनखे थोरी लालच ॾियूं त रिश्वत वठे, इनखे थोरो अखियुनि में बेहयाई ॾियूं त परायो रूप तके, इनखे केॾी महिल कननि में गिलाज जेको आहे न ज़ाइको, उहो आनंद ॾिवायूं त उहो सिफ़त साला खां परे थिए। जेॾी महिल उहो गिला में वेंदो आहे या परायो रूप तके थो न, ईअं सम्झो उहे 5 चोर पंहिंजी चोरी में सफल था थी वञनि। अमृत लूटे मनमुख नहीं बूझे, को न सुणे पुकारा। हिते ई साहिब इहो फरमाइनि त चवनि था ए वस्त जी दरगुज़र नथो करे सघिजे, नित नित डेली तोखे इहो संभाल करणी आहे। जीअं हिकु डेली कमाई पंहिंजी जमा पूंजी संभाल करे रखंदो आहे न बंदो, केॾी महिल ज़्यादा थी वेंदा आहिनि त कैश बैंक में जमा कराईंदो आहे, कंहिं सेफ्टी वारी जॻह ते रखंदो आहे, कंहिं महफ़ूज़ जॻह ते, कोई साज़ो सामान कोई सोन चांदी हूंदो तिजोरी में रखंदो आहे, बैंक जे लाकर में रखंदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां तूं डेली जहिड़े ॿारो जी दौलत खे जीअं संभाले थो न, तीअं हृदय जी दौलत थी नाम, उन नाम खे बि डेली तोखे संभाल करणी आहे। नित नित रखोड़ धारो, तम संसार, तम चइबो अंधेरे खे,
हे संसार सॼो अंधेरे में आहे, चरण लॻ तरीअ तुंहिंजा परमात्मा चरण जेसि ताईं नथा मिलनि तेसि ताईं हिन संसार सागर में तरण जो कोई बि आसरो न आहे। तम संसार चरण लॻ तरीअ नानक भ्रम पसारो। हे जेको पसार आहे परमात्मा तुंहिंजो ई आहे, सॼो सॼो खिड़ियल तुंहिंजो ई आहे। सलोक महला पंजवा, अॻिते गुरु अर्जन देव महाराजनि जो सलोक उच्चारण थियल आहे। साईं फरमाईंदा चवंदा तेरा कीता जातो नाही मैनू जो कीतो ई। ऐं परमात्मा असां तुंहिंजे एहसाननि खे हिकु बि एहसान न ॼाणियो आहे, असां तुंहिंजे एहसाननि खे न आहे मञियो, पर पोइ बि तूं अहिड़ो कृपा निधान आहे, कृपा जो खज़ानो आहीं, अहिड़ो रहमत जो खज़ानो आहीं। पोइ बि तूं असांखे मैनू जो कीतो ई, पोइ बि तूं असांखे लाइक़ु करे दुनिया जे अॻे रखियो आहे, पंहिंजी बंदगी करण जे लाइक़ु रखियो आहे। चंद तेरा कीता जातो नहीं मैनू जो कीतो ई, मैं निर्गुणियारे को गुण नाही आपे तरस पयो। चेदा मां निर्गुणियार गुणनहीन चङाई खो परे इंसान के कोई भी गुण नाहे, पर सॼी तुंहिंजी रहमत आहिनि, तूं पाण ई तरस कयो आहे असांजे मथां, जो हृदय में पंहिंजो नाम ॾिनो अथई परमात्मा। मैं निर्गुणियारे को गुण आई आपे तरस पयो ई, तरस पया महरा मत होई, सतगुर सजण मिलिया। पाण तरस करे असांखे सचे गुरु सां मिलाए करे पाण ताईं पहुचाए थी परमात्मा। तरस पया महरा मत हुई, सतगुरु सजण मिलिया। नानक नाम मिले ता जीवा है, नानक नाम मिली पए त जीअण जो आनंद अचे, आत्मिक जीवन मिली पए। शारीरिक जीवन त हर को जींदो आहे, पर आत्मिक जीवन को जींदो आहे। उहो इन पंक्तियुनि में फरमाइनि था, चवंदा नानक नाम मिले ता जीवा, तन मन थी वे हरिया, तन ऐं मन हरियो भरियो थी वेंदो। छो त जंहिं इंसान जो मन ख़ुशि हूंदो आहे न, उन इंसान जो ऑटोमेटिक ॿारो जो तन बि ख़ुशि थी वेंदो आहे। पर काथे काथे मन जे अगरि उदास हूंदो आहे न, उहो केॾी महिल शादी जे माहौल में वेही करे बि उदास हूंदो आहे। तंहिं करे कंहिं महिल चारि बंदा पुछा कंदा आहिनि, यार चारो तरफ़ शहनाई वॼनि थियूं, दूल दमामा, नाच गाना हलंदा, पर तूं छाकाणि जेको आहे जो तुंहिंजे चहिरे ते उहो मुरझाहट छो नज़र अचे थी, छाकाणि मुरझियल वेठो आहे? पोइ उहो बंदो ॿुधाईंदो आहे, उहो सॼी मन जी दशा ॿुधाईंदो आहे। जेकी बंदे जे अंदरि मन जी दशा हूंदी, उनजो असरु तन ते ज़रूरु ज़रूरु पवंदो। तंहिं करे सॼियूं ॻाल्हियूं मन जूं करनि था। जे अगरि मन तंदुरुस्त थी वियो, तन पंहिंजो पाण तंदुरुस्त थी वेंदो। बंदे जो मन कमज़ोर, तन बि कमज़ोर। जंहिं तरस पिया मेरा मत होई, सतगुर सजण मिलिया, नानक नाम मिले ता जीवा, तन मन थी वे हरिया। तन मन थी हरियो थी वेंदो जॾहिं परमात्मा जो नाम मिलिजी पए थो। अॻिते पौड़ी, तिथे तूं समर्थ जिथे कोई न आहे। ऐं परमात्मा तुंहिंजी ताक़त उते बि रखण हार आहे जिते कोई पहुची बि नथो सघे, जो जिते कंहिंजी सोच बि नथी पहुची सघे। ऐं परमात्मा तूं उते बि रखण आहे, तूं उते बि समर्थ आहीं। उते तेरे रख अग्नि उधर्म आहे। तूं त इंसान खे, हर हिकु जीव जंत खे माता जे गर्भ में बि रखे वठे थो परमात्मा। उते तेरी रख अग्नि उधर्म आहे, सुण के जम के दूत नाए तेरे छॾ जाए। तुंहिंजी सिफ़त साला, तुंहिंजो नाम जे अगरि काथे विकार ॿुधनि, दूत ॿुधनि, उहो बि परे था थी वञनि, जम बि परे था थी वञनि, मौत जो डर बि ख़तम थो थी वञे इंसान जे अंदरों, जंहिं ॾींहुं परमात्मा जी बरकत इंसान जे अंदरि पैदा थी पए। सुण के जम के दूत नाए तेरे छॾ जाए, बावजल बिखमस गाह। बावजल, हे जेको संसार सागर आहे, बावजल ॾुखियो सागर, बिखम ॾुखियो, असगाह गहरो। पर इन संसार सागर में कीअं पार लॻजी सघे थो? चवंदा गुर शब्दी पार पाए। गुरु जे शब्द सां, गुरु जे हुकुम सां, उनजे हुकुम ते हली करे ई तो इन गहराई वारे हिन ॾुखे समुंदर में तूं पार लंघी सघे थो। भौजल बिखम असगाह गुरु शब्दी पार पाए, जिनको लगी प्यास अमृत से ई खाए। चवंदा इहो अमृत बि उहो खाईंदो आहे जंहिंखे अंदरि में प्यास हूंदी आहे। जीअं आमतौर ते पाणी जी क़दुरु तॾहिं वधी वेंदी आहे जॾहिं इंसान जे अंदरि प्यास, जेतिरी प्यास हूंदी ओतिरी पाणी जी क़दुरु हूंदी। न त इंसान जे अॻियो केतिरो ई पाणी पियो हुजे, बंदे खे प्यास न आहे, पाणी जी कोई बि क़दुरु न आहे। हिते बि परमात्मा तुंहिंजो नाम हर जॻह ते वसे थो। ईअं न आहे त नाम खां बग़ैर काई दुनिया आहे, कोई दुनिया जो कोई जॻह आहे, न, नाम हर जॻह ते वसे थो। पर जॾहिं बंदे खे प्यास लॻंदी आहे न, तॾहिं उहो नाम रूपी भोजन खाईंदो आहे।
तंहिं करे गुरु घनश्याम महाराज जे अंदरि कई भगत विराजमान आहिनि। उन्हनि पंहिंजी व्याख्या अलॻि अलॻि तरीक़े सां कई आहे। को भगत बनारस में वेही करे परमात्मा खे यादि करे उनखे पाए छॾे थो, को नानकाणा साहिबु अची करे पाए थो, कोई अहमदाबाद में अची पाए थो, को अमृतसर में अची पाए थो। हर जॻह ते तुंहिंजो नाम त आहे न, कंहिंखे बि ईअं न आहे त हिकिड़ी जॻह ते ई नाम मिलियो आहे, न न, अनेक जॻहियूं आहिनि, हर जॻह ते नाम वखरियो पियो आहे। पर तुंहिंजे अंदरि जॾहिं प्यास हूंदी इंसान, तॾहिं तूं उहो नाम पाए सघंदे, तॾहिं तूं उहो नाम जो भोजन खाईंदे। जिनको लॻी प्यास अमृत सही खाए, कल में इहो पुण्य गुण गोबिंद गाए। सभ को वॾो सवाब जो कमु इहो ई आहे, परमात्मा जा गुण ॻाइणा आहिनि। कल में इहो पुण्य गुण गोबिंद गाए, सबसे नो कृपाल संभाले साए साए। सभिनि खे संभालण हार परमात्मा उहो साह साह वार वार संभाले थो। सबसे नो कृपाल, सभिनि खे उहो कृपाल संभाले थो, रखे थो, उनजी रिज़्क़ जो ख़्यालु रखे थो, उनजे जीवन जो ख़्यालु रखे थो। सबसे नो कृपाल संभाले साए साए, बिरथा कोई न जाए, जे आवे तो दहाए। कोई भी परमात्मा जे दर तो खाली न वेंदो आहे, बसि उहो छड़ो आस शुभ रखे चई। बिरथा कोई न जाए, जे आवे तो दहाए। सलोक महला 5वां। गुरु अर्जन देव महाराज सलोक जे अंदरि फरमाईंदा, चवंदा अंतर गुरु आराधना, अंदर में परमात्मा जो आराधन कर, उनखे यादि कर। ऐं जेकी ज़बान मिली थी, जेवा जप गुरु नाम, तोखे ज़बान परमात्मा जो गुरु जो नाम जपण जे लाइ मिली आहे, उनजी वॾियाई करण जे लाइ मिली आहे, उनजी ख़ूबी करण जे लाइ मिली आहे। नेत्री सतगुरु पेखणा, अखियुनि सां सचे गुरु खे ॾिसणो आहे। सरवणी सुणना गुरु नाव, कननि सां तोखे गुरु जी सिफ़त सलाह ॿुधणी आहे। सतगुरु सेती रत्या दरगाह पाई वेठा, सचे गुरु सां हिक में हिकु थी करे हलंदे त दरगाह में ई तोखे मान मिलंदो। कहो नानक कृपा करे जिसनो ए वथ दे, हे नानक जंहिंजे मथां उहो पाण कृपाल कृपा करे, उहो पाण ई उहो इहा बरकत इंसान जे हिसे में आणंदो। पर वापसि ॻाल्हि उहा ई अचे थी त बरकत हर कंहिंजे हिसे में आहे, पर उन बरकत जे पात्र बि पहिरियों में थियणो पवंदो। अंदरि पे प्यास ईंदी त उन बरकत मूं असां कुझु फ़ाइदो वठी सघंदासीं। पाणी जो बि तॾहिं फ़ाइदो वठी सघूं था जॾहिं प्यास हूंदी। कहो नानक कृपा करे जिसनो ए वथ दे, जग में उत्तम काटिए। हिन जग में उहो उत्तम मञियो वेंदो, सुहिणे अखरनि में उनखे यादि कयो वेंदो। पर उहो कोई इंसान थी सघे थो जेको हिक में थी हले? परमात्मा चवंदा हा, विरले कई थिया आहिनि, पर विरला विरला। केरु जेके अंतर गुरु आराधना, अंदर में परमात्मा जो आराधन भाव, परमात्मा जी यादि तुंहिंजे अंदरो कॾहिं विसरे न। जयवा जप गुरु नाव, हमेशा गुण। परमात्मा ऐं गुरु छा आहे? गुण, गुणनि जो खज़ानो आहे। जे अगरि कंहिंजे अंदरि तूं गुण, इंसान जे अंदरि हिकिड़ी फितरत आहे। इंसान जंहिंजे अंदरि अवगुण ॾिसंदो आहे न, ज़ाहिर हमेशह ॿियनि जा अवगुण कंदो आहे ऐं पंहिंजी कोशिशि कंदो आहे त मुंहिंजा गुण ज़ाहिर करनि दुनिया वारा। पर जे अगरि असां ॿिए जा अवगुण ज़ाहिर कंदासीं त इहा बि तयारी करे वेहणो आहे, अॻु में तयारी करे वेहणी आहे त उहो इंसान बि असांजा अवगुण ई ज़ाहिर कंदो। पर परमात्मा ऐं गुण, जे अगरि तूं गुण बयानु कंदे न अॻे जा, त तुंहिंजा बि गुण ज़ाहिर थींदा। पोइ चारो तरफ़ गुणनि जो खलारो थी वेंदो। जॾहिं गुण ज़ाहिर कंदो, 4 ॼणा ॿुधण वारा बि गुण खणंदा। ऐं जे अगरि अवगुण असांजी ज़बान मां प्रगट थींदा, ज़ाहिर थींदा न, त ज़रूरु न आहे 4 न खणनि त 2 ॼणा ओड़ा अवगुण खणी वठंदा, ओड़ा तरीक़ेकार अपनाए वठंदा। आमतौर ते तव्हां दुनिया में ॾिठो हूंदो, कोई इंसान रिश्वत वठंदो आहे, उनखे तरीक़ा, हर हिकु तरीक़ा रिश्वत वठण जा ख़बर हूंदा आहिनि। पर को इंसान अहिड़ो हूंदो आहे जंहिंखे मौक़ो न ईंदो आहे, कुझु ख़बर न हूंदी आहे त कहिड़े तरीक़े सां रिश्वत वठिजे। पर जॾहिं रिश्वत वठण वारे जो ॿारो खिलारो थो थी वञे, ज़ाहिर थो थी पए, रिश्वत वठण वारो हिकु जॻह ज़ाहिर थो थी पए, पोइ अॻियां बंदो जेको रिश्वत वठण जी तात में लॻो पियो हुयो त मूंखे कोई मौक़ो मिले, उहो सम्झी वेंदो त हाणे हे जहिड़े तरीक़ो अपनाए पियो, पर इहो अॼु पकड़िजी पियो आहे। मां इन तरीक़े सां होशियारी सां आख़िर रिश्वत वठणु शुरू कयां। पोइ उहो अवगुण प्रगट थियो त हुन अवगुण खणी वरितो। पर जे अगरि गुण प्रगट थींदा आहिनि न, अॻे इंसान जे खिलारो बि गुणनि जो हूंदो, अॻे पोइ उनखे खणना बि वापसि गुण ई आहिनि। चवंदा अंतर गुरु आराधना, जेवा जप गुरु नाव, नेत्री सतगुरु पेखणा। तूं अखियुनि सां गुरु ॾिस, भाव उनजी संगत ॾिस, उनजे नाम जपण वारनि खे, उनजी बाणी पढ़ण वारनि खे ॾिस।
मुंहिंजे अंदरि तोखे गुरू जी ख़ुशबू नज़र ईंदी। नेत्री सतगुर पेखरा सरवणी सुरणा गुरदाओ सतगुर सेती रत्या दरगाह पाई ठाओ कोह नानक कृपा करे जिसनो ए वते जग में उत्तम काढ़िए विरले केई के महला पंजवा रखे रखण हार आप बारियन। रखे वठी असांखे परमात्मा उहो रखण हार पाण हथ ॾेई करे हिन संसार सागर मां उॿारे वठे। गुरकी पहिरीं पाए काज सवारियन। जॾहिं गुरू जी चरणी लॻासीं सॼा काज सवरजी वेंदा। हो आप दयाल मनो न विसारियन। पाण उहो दयाल थिए असांजे चित मूं कॾहिं विसरजे न। सात जना के संग भवजल तारियन। पंहिंजे सागदन जी संगत जी बरकत सां असांखे हिन भवजल मां संसार सागर मां तारे वठे। साकत निंदक दुष्ट खिन माहे बिदारनि। साकत ज़हरीलो उहो इंसान जेको कंहिंखे फ़ाइदो न ॾे, उहो वीचार जेको कंहिंखे फ़ाइदो न ॾे या नुक़सानु ॾे। साकत निंदक दुष्ट खिन माहे बिदारनि। खिन में उहो परमात्मा नाश करे सघे थो। हिते सिर्फ़ु ॿाहिरि जे इंसान जी ॻाल्हि नथी हले, हिते अंदरि जे वीचार जी हले थी। छो त इंसान जा अहिड़ा साकत रूपी वीचार हूंदा आहिनि, निंदक रूपी वीचार हूंदा आहिनि, तॾहिं त निंदा ज़बान ते ईंदी आहे। कननि में निंदा ॿुधण जो शौक़ु थींदो आहे। दुष्ट बि अंदरि वसंदा। खिन माहे बिदारियनि। खिन में उहो नाश करे सघे थो परमात्मा। तिस साहिब की टेक नानक मन में आहे। हे नानक, मन में उन साहिब जी, उन परमात्मा जी, उन मालिक जी टेक आहे। कंहिंजी चवंदा जिस सिमरत सुख होए सगले दुख जाए। जंहिंजे नाम सां, जंहिंजे सिमरण सां, जंहिंजे गुण वीचारण सां सॼा दुख ख़तमु थियनि था ऐं ज़िंदगी में सुख प्राप्त थियनि था। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।